अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन वक़्तु जेको आहे कराची मां असां आया आहियूं रोड़ी पहुतासीं। रोड़ीअ खां ट्रेन जेको आहे सखर एक्सप्रेस सखर आई। सखर खां वरी असां पंहिंजी जेकी बोगी आहे उहा असां मटाईसीं। हाणे ॿी बोगी में वेठा आहियूं ऐं हाणे शिकारपुर लाइ रवाना थिया आहियूं। हिते इहो दोस्त बि असांजो फ़ोटो बि कढे थो पियो ऐं असांजी हिन वीडियो में बि आयो आहे। आगा साहबु आहे, साईं बि सफ़र करे पियो कराची खां, इनखे बि शिकारपुर न पुॼी। मुंहिंजी संगत जेकी वेठी आहे उहा जेको आहे सो अञा अॻिते वेठी आहे। हीअ दरवाज़ो खुलंदो आहे, हीअं वरी माण्हू ईंदो आहे। ॿुधो सर, इहे संगत असांजी हिते वेठी आहे थी। हिते साईं वजो एके रिद साहिबु अलाह से हयाती ॾे, जंहिंसां असांखे सफ़रु नसीबु थियो कराची खां शिकारपुर ताईं, उहो बि ट्रेन जो सफ़रु। वॾे अरसे खां पोइ वरी असां ट्रेन ते आया आहियूं, न त उहे असां बसुनि ते लटकंदा ईंदा हुआसीं। हीअ सोराब ख़ान सूमरो माशाल्लाह। हिकिड़े मिंट साईं, हिकिड़ो मिंट हिनखे नज़र जो जेको आहे न, हे सोराब ख़ान। हा हा हा, विलाग साईं, हे पंहिंजो ट्रेन जे सफ़र जो ही विलाग। असां ट्रेन में वेठा आहियूं, बोगियूं असां मटायूं आहिनि 2 टे, ऐं पंहिंजो कनेक्टिंग फ्लाइट थींदी आहे। कनेक्टिंग फ्लाइट, असांजी कनेक्टिंग ट्रेन आहे। कनेक्टिंग ट्रेन थी वई असांजी सखर खां पोइ वरी ॿी ट्रेन। हेॾे कारोसीं, हेॾे हीअ कैमरा आहे। मां वरी तोरे ॾिसां थो न, तुंहिंजो दून हिते नज़र थो अचे। मूंखे छो थो ॾिसे, मूंखे सॼो ॾींहुं ॾिसंदो आहे कैमरा में। कैमरा में ॾिसां जी दोस्तो, ॾिसंदा दोस्त चवंदा हाल त हिते बि वठनि। ख़ुशि हुजो सर। हीअ बाक़ाइदे इहा अलाए छा आहे, हिन छा सर पोइ लोअर एसी आई। लोअर एसी में माना गिरी वियासीं, स्टैंडर्ड एसी आई। हे वरी हेॾो साईं अब्दुल्ला शाह, हीअ बि असां सां मिली वियो हिते। साईं सफ़र साईं बि कराची जो करे पियो। जी वॾी महिरबानी, तव्हां सां मुलाक़ात थी। लख एहसान सर, ख़ुशि हुजो। अलाह साईं तव्हांखे कामयाबु करे, ख़ुशि हुजो। असांजी सिंध जी ख़ूबसूरती आयो, अलाह साईं ख़ुशि करे तव्हांखे। ऐं ईअं ई तव्हां मुस्कुराईंदा रहो। ख़ुशि हुजो सर, ख़ुशि हुजो। तव्हांखे बसि ट्रेन जे सफ़र जो बि मज़ो पंहिंजो आहे। पंहिंजो हाय हाय आहे, हाय, बिल्कुलु पंहिंजो माना आहे। ईअं घर वारो अहसासु थिए थो ट्रेन में। बिल्कुलु घुमंदे बिल्कुलु सर, बिल्कुलु ऐं हिते ॾाढो मज़ो अची वियो माशाल्लाह। बसि हाणे शिकारपुर पहुचण वारा आहियूं, 5 मिंटनि जो रस्तो आहे। पोइ वरी असां इंशाअल्लाह ताला ये मैं इथां ई बैसां, इथां ई जो है ये असांजो दोस्त जेको आहे न, ये बि असांजो दोस्त कराची खां वठी जेको आहे न असां सां गॾु आहे सफ़र में। हीअ बि असांजो जेको आहे न अलाह साईं हयाती ॾे, ख़ादिम सर बाबा साईं ख़ुशि हुजो। अल्लाह से कामयाब कर दो था। ये सोराब साहब, थैंक यू, ख़ुशि हुजो। ख़ादिम सर, शिकारपुर सम्झो असांजे अबनि ॾाॾनि जो शहर आहे साईं, हक़ीक़त इहा अथव। शिकारपुर में असांजा वॾा बाक़ाइदे हिते ईअं रुलिया आहिनि घिटियुनि में। हा यकीन कयो साईं, मच्छियूं असां नंढा ईंदा हुआसीं, मच्छियूं खणी ईंदा हुआसीं पा। पोइ त शिकारपुर उहो हिकिड़ो क़दीमी शहर आहे सिंध जो आचार। असांजो वरी मच्छी जो हुयो न साईं कमु, त उहे असां नंढे हूंदे ईंदा हुआसीं शिकारपुर ॾाढो। उहे बि शिकारपुर सिंध जो इहो सम्झो हिकिड़ो गादी जो शहर बि रहियो आहे कंहिं दौर में। तारीख़ी सर, प्लीज़ सर अचो। हीअ सर असां त अलाह से हयाती ॾे, साईं बि अलाह से ख़ुशि कंदी बोला साईं। अलाह सर असां ख़ादिम त दोस्तो सफ़रु ॾाढो प्यारो गुज़रियो ऐं ॾाढो ख़ुशगवार सफ़रु गुज़रियो। ट्रेन जो बि पंहिंजो मज़ो आहे। इसका भी लेकिन अपना मज़ा है। ख़ुशि हुजो दोस्तो ऐं मुस्कुराईंदा रहो। असांजे पाकिस्तान लाइ, सिंध लाइ हमेशह दुआऊं घुरंदा रहो। तमुन अमान हुजे, महांगाई घटिजे।